घोटकी मां ख़बर ॾींदड़ घोटकी जी अदालत चीफ इलेक्शन कमीशन घोटकी इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। फर्स्ट एडिशनल सेशन जज घोटकी श्याम लाल जी अदालत में वकील गुलाम रसूल मर पंहिंजे वकील सदाब चंद ऐं बशीर अहमद मलाणो मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो त इलेक्शन कमीशन ऑफिसर घोटकी इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर अब्दुल माजिद कलोड़ो ऑफिस में यरगमाल बणाए तशद्दुद करे मोतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। अदालत सगोरी की अपील आहे त इलेक्शन कमीशन ऑफिसर घोटकी इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर माजिद कलोड़ो मथां केस दाख़िल करण जो पुलिस खे हुकुम ॾिनो वञे। फर्स्ट एडिशनल सेशन जज घोटकी जी अदालत दरख़्वास्त गुज़ार वकील जी अहिड़ी दाख़िल दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे चीफ इलेक्शन कमीशन ऑफिसर घोटकी इमरान अहमद शेख ऐं इलेक्शन ऑफिसर अब्दुल माजिद कलोड़ो मथां घोटकी पुलिस खे केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।